में बरसात नई बोर्ड सबब क़यामत ख़ेज़ तबाहकारिन सबब पाकिस्तान आलमी बिरादरी खे मदद जी अपील करे छॾी। परॾेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त बोर्ड सबब पाकिस्तान में 3 करोड़ माण्हू मुतासिर थिया। माली इमदाद सां गॾु ख़ैमनि ऐं मच्छरदानियुनि जी घणी ज़रूरत आहे। मुतासिर इलाक़नि जी बहाली ऐं नए सिर तामीर जी ज़रूरत आहे। परॾेही खाते जे ऑफिस में गॾियल क़ौमुनि जे मेंबर मुल्कनि पारां बोर्ड मुतासिरनि जी हंगामी मदद लाइ तक़रीब खे ख़िताब कंदे बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त मौसमियाती तब्दीलियुनि सबब पाकिस्तान में हीट वेव रिकॉर्ड तोड़ी छॾिया आहिनि। पाकिस्तान शदीद क़िस्म जे बरसातनी बोर्ड खे मुंहुं ॾेई रहियो आहे। पाकिस्तान खे आलमी बिरादरी जी फौरी मदद जी ज़रूरत आहे। गॾियल क़ौम जे सेक्रेटरी जनरल एंटोनियो गुतरेस चयो आहे त पाकिस्तान में बोर्ड जी तबाही ते तकलीफ़ पहुती आहे। पनाहगीरनि जी मेज़बानी कंदड़ मुल्क में तबाहकारिन ते रुख थियो आहे। गॾियल क़ौमुनि समूरी दुनिया खे पाकिस्तान जी इमदाद जी अपील कई आहे। समूरनि मुल्कनि जे सहकार सां पाकिस्तान खे ॾुखिये वक़्त मां कढी सघिजे थो। मेहर वेझो कुलाची स्टाफ वटि इंडस हाईवे ते 2 मुसाफ़िर बसूं पाण में टकराइजी पयूं। इलाइक़े वासियुनि समूरनि मुसाफ़िरनि खे बचाए वरितो। फरीदाबाद में छंडड़ मोरीअ वटि सुप्रियो बंद में ॿेड़ी ऊंधी थी पई। 4 ॼणा ॿुॾी विया। ॻोठाणनि 4 ॼणनि खे बचाए वरितो। सिंध हाई कोर्ट वाहन खे कट हणण खां रोके छॾियो। कमिश्नर सखर ऐं डीसी सखर खे हुकुमनामा जारी। खानवाह मीरवाह टालपुर वॾा वाहन खे लॻल कट बंदि कया वञनि। सिंध हाई कोर्ट इंतिज़ामिया खे वाहन ऐं शाखुनि खे नवां कट हणण खां पासो कयो वञे। जोही खैरपुर नाथन शाह ऐं मेहर शहर जे ॿुॾण जो ख़तरो। जोहीअ जो भान सईदाबाद दादूअ सां बि ज़मीनी राब्तो कटिजी वियो। एमएन वे ट्रेन खे लॻल घारनि जो पाणी दादू जोही रोड खे ओवरटॉप करण लॻो। बोर्ड जो पाणी चिंजाणी शाख सां टकराइजण बाद शहर तरफ़ वधण लॻो। फाथल माण्हुनि खे कढण लाइ ॿेड़ी सर्विस बि शुरू थी वई। ट्रांसपोर्ट न हुजण सबब शहरनि जी महफ़ूज़ हंधनि मुंतक़िल थियण वॾो मसइलो बणिजी वियो। जोही खैरपुर नाथन शाह ऐं मेहड़ मां लड़ पॾाइण जो सिलसिलो जारी। रोड रस्ता वीरान थी विया। जोही ब्रांच खे कारी मोरीअ वटि लॻल कट केतिरनि ई ॻोठनि खे ॿोड़े छॾियो। एफपी बंद, सुप्रियो बंद ऐं एमएनवी ड्रेन ते बोर्ड जे पाणी जो वॾो दबाव बरक़रार। सांगड़ वेझो सिमवाह खे लॻल घारो बंदि न थियो। सांगड़ शहर खे बचाइण लाइ नवाबशाह रोड लॻल घारो बंदि न थियो। सांगड़ शहर खे बचाइण लाइ नवाबशाह ते ॾिनल बंदि पाणीअ जो दबाव बरक़रार। बंद जी निगरानी जारी। पाणीअ जे नेकाल लाइ मिठड़ाऊ केनाल ते 3 पंपिंग मशीनूं लॻायूं वयूं। सांगड़ नवाबशाह रोड ट्रैफ़िक लाइ बंदि। पुराण नदीअ खे मलकानी शरीफ़ वटि फहियल घारो बंदि न थी सघियो। 20 खां वधीक ॻोठ ॿुॾी विया। माण्हुनि खे महफ़ूज़ हंधनि ते मुंतक़िल करण लाइ रेस्क्यू ऑपरेशन जारी। पाणी मलकानी शरीफ़ ॾांहुं वधण लॻो। शहर मां लॾ पॾाण। पुराण नदीअ खे जुॾे लॻल घारो बंदि न थियो। पाणीअ जे तेज़ वहिकरनि सबब जुॾो सामारो रोड टुटण जो ख़दशो।
गुड्डू ऐं सखर विराज ते सिंधूअ में मथां दर्जे जी ॿोॾ बरक़रार। तोसा विराज ते चाड़बाद वहिकरा 6,22,095 क्यूसिक रिकॉर्ड। तोसा जे वहिकरनि में 18 कलाकनि दौरान 22,000 क्यूसिक बाद रिकॉर्ड। गुड्डू विराज ते सिंधूअ जा वहिकरा 5,12,595 क्यूसिक थी विया। सखर बैराज वटि दरिया जा वहिकरा 5,30,750 क्यूसिक बरक़रार आहे। खैरपुर ऐं भरपासे में बरसात बाद मुख़्तलिफ़ बीमारियुनि मुंहुं कढियो। औरत समेत 2 ॼणा फौत। केतिराई माण्हू मुख़्तलिफ़ बीमारियुनि में वठिजी विया। इस्पताल मुंतक़िल। खैरपुर ऐं भरपासे में गैस स्टोव पकिड़िजी वई। पाकिस्तान में ॿोॾ जे तबाहकारनि बाद मुख़्तलिफ़ मुल्कनि पारां पाकिस्तान जी इमदाद जो ऐलान। अमेरिका, कैनेडा, चीन, तुर्की, ऑस्ट्रेलिया, गॾियल अरब अमारात ऐं आज़रबाईजान पारां पाकिस्तान जी फौरी तौर इमदाद मोकिलण जो फ़ैसिलो। तुर्की ऐं चीन पारां उमाड़ियल इमदाद सां भरियल जहाज़ कराची पहुची विया। चीन जे सदर शी जिनपिंग पारां पाकिस्तान जे ॿोॾ मुतासिरनि लाइ 100 मिलियन युआन इमदाद जो ऐलान करे छॾियो। आर्मी चीफ जनरल कमर जावेद बाजवा पारां सवात जे ॿोॾ मुतासिर इलाक़नि जो दौरो। पाक फ़ौज जे जवाननि पारां रेस्क्यू अमल कयल मुतासिरनि सां मुलाक़ात पिणु कंदो। ISPR मूजिबि आर्मी चीफ खे इलाक़े में जारी इमदादी कार्रवाइनि जे हवाले सां आगाही ॾिनी वेंदी। मुतासिर इलाक़नि में रेस्क्यू ऐं रिलीफ लाइ पाक फ़ौज जा हेलीकॉप्टर्स 82 उॾामूं भरे चुका आहिनि। 27 उॾामनि ज़रिए 316 शहरनि खे रेस्क्यू कयो वियो। इत्तलात ऐं ट्रांसपोर्ट खाते जे सूबाई वज़ीर शरजील इनाम मेमून चयो आहे त सिंध में चौमासे जे गैर मामूली बरसातनि सिंध खे वॾो नुक़सान पहुचायो आहे। 402 माण्हू फौत ऐं 15 लख घर मुतासिर थिया आहिनि। सिंधू दरिया में वॾे दर्जे वारी ॿोॾ सबबि कचे वारा इलाइक़ा पाणी हेठि अची विया आहिनि। इमदादी कार्रवायूं जारी आहिनि। सिंध सरकार ॿोॾ मुतासिरनि खे अकेलो न छॾींदी। दादू में बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम तहत मुस्तहिक औरतुनि खे मिलंदड़ वज़ीफ़नि मां कटौती कंदड़ वधीक 3 एजेंट गिरफ़्तार। पुलिस डिवाइस होल्डर ज़फ़र सोलंगी, शोबान सोलंगी ऐं संदुन सहूलतकार शकील जमाली खे गिरफ़्तार करे वरितो। केस दाख़िल। रेती जे ॻोठ अगण भुट्टो में बिजली जो करंट लॻण सबबि 1 ॼणो फौत। 45 वरियनि जे इमाम बख़्श भुट्टो खे घर अंदरि बिजली ठाहींदे करंट लॻो। ऐं खुज़दार वेझो कोयटा कराची क़ौमी शाहराह ते कोरक वेझो मुसाफ़िरनि वैन ऐं पिकअप विच में ज़ोरदार टक्कर सबबि 7 ॼणा थॾे ते ई फौत। 15 ॼणा ज़ख़्मी थी पिया। इस्पताल मुंतक़िल।